अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार है आप मादी तहीम अवा सभिनीनि के सकाफ़ती ईद जूं लख लख वधायूं। हाणे शामिल कंदासीं हेडलाइंस। सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली तंहिंखे मां कीअं विसारियां हिंद जान तहता ॿारियां जंहिंमें ॾिनी आहे मूंखे जंहिंमें धरती धड़िन जी सकाफ़ती ईद सिंधु तहज़ीब की शानदार सकाफ़त सां प्याज इसहातुर सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। धरती टीवी ऐं रोज़ानी सोम जे सॾ ते इन प्राइस सवारो जे सिरे सकाफ़ती क़ौमी ईद मल्हाइण लाइ कराची खां कश्मोर ऐं केटी बंदर खां कारूंजर ताईं नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम ऐं रैलियूं सूबाई राजधानी समेत सिंध जी कुंड कुर्च ऐं जर्जन में सकाफ़त जा अंजलि रंग जरकी पिया। वस्ती बहार गीतनि जी गुंजा क़ौमी सकाफ़ती काज मुख्य तक़रीब मंझंदि जो कराची प्रेस क्लब वाडो शुरू थींदी। स्टेज ते आहे हैदराबाद सर्कल लाड़काड़ो नवाबशाह भिंडपुर ख़ासि तक़रीबूं थींदियूं। कमर शदादकोट दादू हाला शिकारपुर ख़ैरपुर नौशरो फिरोज़ गोटकी ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं। जैबाबाद बदीन जावल ठट्टो ऐं मिठीअ समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती प्रोग्राम नकेद। प्रोग्रामनि में मोहिंदे दिले जी क़दीम ऐं अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश। वतन वासियुनि पारां सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तालीम खे हथी ॾियण जो वचन। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधी सकाफ़त के ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध वासियुनि समेत पूरी क़ौम के वाधायूं। बिलावल हाउस मीडिया सेल मां जारी कयल बयान मूजिब पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में चयो आहे त सिंध जी सकाफ़त इंसानी तारीख़ जे हिकु अज़ीम तहज़ीब जो अक्स ऐं तसलसल आहे। सिंध जा माण्हू तारीख़ी तौर बहादुर रवादारी पसंद महिमान नवाज़ी ऐं वॾे दिल सां मालिक रहिया आहिनि। सकाफ़ती ॾिहाड़ा मल्हाइण सां मुआशरे में भाईचारे खे हथी मिले थी। सब ऐं एकीअ जहिड़ा लाड़ा पिण सागारा थींदा आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो आहे पाकिस्तान जे हर सूबे ऐं इलाक़ाई जी सकाफ़त हिकु अलॻि सुञाणप ऐं अहमियत आहे। पाकिस्तान जे नौजवाननि खे पंहिंजी सकाफ़त विरसे खे आलमी सतह ते उजागर करण लाइ सरमानी वारो किरदारु अदा करणु घुरिजे। लखने में सूना मानू ब्यादी हजार सिंधी मानू पजरा लखने में पियज रख पायूं था सिंधी ॾींह मल्हायूं था। कंदकोट में सकाफ़त जो ॾिहाड़ो जोश जज़्बे सां मल्हाए पियो वञे। टोपी अजरक शान आसिंधियुनि जो रैली कढी शहर में गश्त कयो वियो। जीए सिंध वारा अचियनि जी गीत जी झूमिरियूं जोगी फ़क़ीर मुड़िया ते सुर विखेरे सकाफ़ती ईद जूं ख़ुशियूं मीलियूं करे छॾियूं। रेके में सकाफ़ती तक़रीबूं शुरू थी वयूं। यूथ फ्रंट जे नौजवाननि टेलीफोन एक्सचेंज खां रेकी मीडिया सेंटर ताईं रैली कढी। नौजवाननि पारां सिंधी सकाफ़ती गीतनि ते झूमिरियूं हणी सिंध सां प्यार ऐं पावो जो इज़हार। शिकारपुर में सकाफ़त जा रंग निकिरी पिया। सूफ़ी फनकारनि जे सुरवर खां शहरियुनि तरफ़ां भरपूर दाद। रुस्तम में बि सकाफ़ती रंग निकिरी पिया। टंडो रहीम खान में रैली कढी सकाफ़ती रंग निर्वार कया विया। मुझो खटी आयो खैर सां मुझो लड़ी आयो लाड़ मां हो जमालो भवा जमालो
जंहिंजूं अखियूं रब रखियूं जंहिंजा दंद दिलि बंदला जंहिंजा दंद दिलि बंदला फकीर गोलियला आऊं फकीर बानियला सोन संदो चलेड़ो पाए भला तू जानियला सोन संदो चलेड़ो पाए भला तू जानी जेके सोनी मुंडी चीच में जेके साओ लकुण हथ में बदीन में क़ौमी सकाफ़ती दिहाड़े जी शुरुआत नेशनल स्कूल में अजरक जो 50 फुट झंडो फड़कायो पियो वाघुरे शहर में मिठाई विराई तकरीब में स्कूल के प्रिंसिपल समेत उस्ताद बाड़ा ऐं शेरी शरीक तोदा पहुंचे स्कूल में सकाफ़ती तकरीब शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि जूं क़ौमी गीतनि ते झुमरियूं कोट लालू में अल रमज़ान मॉडर्न एलिमेंट्री स्कूल पारां सकाफ़ती रैली कढी वई तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणण सां गॾु टेप्रोस पेश कया वाहे में मेहरान पब्लिक स्कूल में सचल सरमत स्कूल के शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि जी रैली कढी उमरकोट में सकाफ़ती दिहाड़े ते उठनि जी नास माण्हुनि खे मोहे विधो रेती में उठ के रक़्स ॻाए वियो अमेरिका में भी सिंधियुनि क़ौमी ईद भरपूर नमूने मल्हाई न्यूयॉर्क में सकाफ़ती बेस पेरियल सिंधियुनि सिंधड़ीअ ते सिर केरु बि न ॾींदो संदो केरु मयाद उयाद गीत ते झूमर हणी अमेरिकन खे बि नचण ते मजबूर करे छॾियो नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सकाफ़ती रैलियूं प्रेस क्लब वाॾो थियल मुख्य तक़रीब में पहुचण शुरू हक़ सूफ़ी असम वर्ल्ड पारां रैली कढी वई ढोल ऐं शहनाई सां गॾु पेरनि में घुंघरू ॿधी शेरनि जी छुम छुम ते झूमर शेरनि खे मोहे विधो लाहौर जे नेक्स रोड रेडियो ते सिमी चूंड लाइ पोलिंग शुरू बिना साई जे 5 वॻे ताईं जारी रहंदी पीपल्स पार्टी जी उम्मीदवार चौधरी असलम गिल ऐं नून लीग जी शाइस्ता परवेज़ मलिक समेत 11 उम्मीदवार मैदान में लथल सिक्योरिटी लाइ 2000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर रेंजर्स एहलकार बि गश्त कंदा आहिनि पाकिस्तान में कोरोना विघे वधीक छमरी सियातूं विञाए वेठा एनसीओसी पारां वधीक 272 नवनि केसनि जी तस्दीक कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.82 रही सॼे मुल्क में वायरस में मुब्तला 854 माण्हुनि जी हालत ॻणिती चुकी जरी मीरवा बरसा मुर्सता जाल कतल गोट मोहम्मद खान में जवाबदार इमरान घरेलू मामले तां नाराज़गी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी साइमा खे क़तल करण बाद फरार थी वियो
यूरोपीय यूनियन पारां पाकिस्तान में इंसानी हक़नि जी सूरतहाल ते ॻणितीअ साहिब यूरोपीय यूनियन वटि पाकिस्तान में तासी मज़हबी इंतहा पसंदी ऐं अणसहब ते ॻणिती आहे। जबरी गुमशुदगियूं तशद्दुद ऐं इंसाफ़ हासिल करण रंडकूं क़बूल नाहिनि। पाकिस्तान में इज़हार ऐं इंसाफ़ जी आज़ादीअ ते पाबंदियुनि ते बि ॻणिती आहे। इंडोनेशिया के माउंट सेमरो में विरंदड़ जबल फाटी पियो, 13 ॼणा फौत, 41 ज़ख़्मी, फौतुनि में वाद जो ख़दशो।